अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जो बेहतरीन ऐं नाले वारो ऐं दर्दीलो आवाज़ रखंदड़ सिंध जो सुरीलो फनकार मुनवर मोलाई। फनकार मुनवर मोलाई केर ऐं किथां जो आहे, संदसि सिंध में एतिरी शोहरत उनखे कीअं मिली। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। सिंध जो सुरीलो फनकार मुनवर मोलाई वलद गुलाम रसूल चांडियो खैरपुर मीरस भरिसां हिकिड़े नंढड़े ॻोठ सां ताल्लुक़ु रखंदड़ आहे। पाण फनकार मुमताज़ मोलाई खां मुतासिर थी हिन फनकारी शुरू कई। हिन जो पहिरियों एल्बम आज़ाद प्रोडक्शन में रिलीज़ थियो, जंहिं एल्बम हिन खे काफ़ी शोहरत ॾियारी। उन बाद हिन एसआर प्रोडक्शन में कुझु एल्बम कया ऐं उहे एल्बम बि हिन जा हिट हलिया। मुनवर मोलाई पाण खे मुमताज़ मोलाई जो भाइटियो सॾायो ऐं पंहिंजो नालो मुनवर मुमताज़ मोलाई लिखारायो ऐं सॾायो, पर हक़ीक़त में मुनवर मोलाई मुमताज़ मोलाई जो भाइटियो नाहे। शाइर आबास अली चांडियो उन जो चाचो आहे। हिकु ॿी हक़ीक़त मुनवर मोलाई गंजो बि आहे ऐं मथे ते नकुली वार लॻाईंदो आहे। ख़ैर कुझु साल अॻु उहे ख़बरूं बि सोशल मीडिया ते वायरल थियूं त मुनवर मोलाई सिंगर शबाना कोयल सां शादी करे छॾी, पर उन ख़बर जी अॼु ॾींहं ताईं का तस्दीक नाहे थी सघी। पर हक़ीक़त में हींअर मुनवर मोलाई सिंध जे काफ़ी फ़नकारनि जा रिकॉर्ड टोड़ियूं वेठो आहे। मुनवर मोलाई खे सोशल मीडिया खां अलावा सिंध जे झरझंग ऐं सिंध जे वाहण वस्ती मुनवर मोलाई जा गीत वॾे शौक़ सां ॿुधा वञनि था ऐं सिंध जे शादी प्रोग्रामनि में ऐं सिंध जे ॿाराड़ी जे ॻोठनि में बि उनखे काफ़ी मक़बूलियत हासिलु आहे। उमेद त वीडियो अव्हांखे भलो लॻो हूंदो। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।